दादू खान रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू शहर जे ॻोठ सरदार आशिक अली ज़ौण जे रहवासी मज़हर हुसैन चन्ना ऐं संदसि भाउ निसार अहमद चन्ना दादू प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दाहियो त 2015 में गुलाम मुस्तफ़ा ज़ौर, असद ज़ौर ऐं आसिफ ज़ौर खां 1800 फुट प्लाट 6,84,000 में ख़रीद कयो, जंहिंजी पहिरीं किस्त 4,17,000 रुपया ॾिना ऐं बकाया रक़म प्लाट जी लिखत बाद ॾियणा हुआ। पर प्लाट जे मालिकनि मूंखे ॾिनल प्लाट ॿीहर विकिरो करे पुलिस जमादार सोनहारो सुमरो खे ॾिनो आहे। हाणे प्लाट मालिक न प्लाट ॾिए थो न वरी प्लाट जी जमा कयल रक़म वापस करे थो, उल्टो मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं सबबि सख़्त परेशानी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियां। हुन चयो त हू बाअसर आहिनि जेके 4,17,000 रुपया वापस न पिया कनि ऐं मिसकीन आहियां हिकु हिकु रुपयो गॾु करे प्लाट ख़रीद कयो त जीअं उन में घर अॾे बचनि खे घर ठहिराए ॾियां, पर मूंसां वॾो फ्रॉड कयो वियो आहे। पुलिस जमादार सोनहारो सुमरो ऐं प्लाट मालिक कूड़ो केस में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन खां 2 प्लाट अॻु में बि वरिता आहिनि, जिन जी रक़म पिणु जमा कराई आहे, पर हाणे उन्हनि जी बि लिखत न ॾेई रहिया आहिनि। प्रेस कॉन्फ्रेंस कंदड़नि चूंडियल नुमाइंदनि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर मूंसां फ्रॉड कंदड़नि बाअसरनि प्लाट कब्ज़ाखोरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे प्लाट या उन जी रक़म वापस कराई वञे। ॿी सूरत में फ्रॉडनि ख़िलाफ़ अदालत जो दर खड़कायो वेंदो।